लेकिन गीता जा वचन वरी बुधो। चओ हरे राम। हाणे ध्यान जो भाई, श्रवण करे रहा था अध्याय 2। श्याम सुंदर भगवान श्री कृष्णचंद महाराज चवंता, हे अर्जुन, कूड़ जो अस्तित्व कोने ऐं सच जी घटताई ना है। असत शय जो अस्तित्व वजूद कोने। कूड़ नजर तो अचे पर आहे कोन, टिकण वारी शय ना है। चओ हरे राम। ऐं सच जेको आ उन जी कमी ना है, सच घटजण वारो ना है। केॾो भी माण्हू कुछ भी ॻाल्हियूं कनि, केतिरो भी नज़र अचे, लेकिन हक़ीक़त इहा आहे जेकी श्री कृष्ण चवनि था। हाँ न, असांखे नज़र ईंदो आहे संसार में कूड़ जी जय जयकार आहे। जेके कूड़ ते हलनि था उहे तरक़ी था कनि, जेके सच ते हलनि था बर्बाद था थी वञनि, उन्हनि खे कुझु नथो मिले। न न, ये कोरी कल्पनाऊं। छो जो कई बार अॼु जेके सच ते हले रहिया आहिनि ऐं नज़र ईअं थो अचे कि उन्हनि खे तरक़ी न मिली आहे, उहा इन करे न कि सच ते था हलनि, इन करे कि पिछला अहिड़ा असांजा प्रारब्ध कर्म आहिनि दुख जा जेके भोगणा था पवनि। यादि रखिजो, गहना कर्मणो गति ही, कर्मनि जी गति ॾाढी गहरी आहे। तव्हां पंहिंजी गणित न लॻायो त हे सुठो माण्हू सुठा कर्म थो करे त दुख थो पाए। ये असांजे दिमाग़ ते दुनिया थोड़ी हली रही आहे। कई जन्मनि जा कर्म असांजा थियल आहिनि, उहे पिटारे में बंदि आहिनि, पैक सील पैक आहिनि उहे, और कुझु हुननि मां निकिरी करे अची रहिया आहिनि। त सुठा माण्हू बि दुख पाईंदे नज़र ईंदा आहिनि ऐं पापी माण्हू बि सुख पाईंदे नज़र ईंदा आहिनि। त पंहिंजे दिमाग़ सां तोलण जी महिनत न कजो, कृपा करे। यादि रखिजो कि सच जो नतीजो हमेशह सुखदाई आहे, आनंदमय आहे। ऐं दुख जेको अचे थो कूड़ जे करे ई थो अचे। हे कर्म थोड़ी न, कूड़ हमेशह दुख ही ॾींदो। इहा ॻाल्हि पंहिंजे दिलि रूपी डायरीअ में नोट करे छॾियो। सच सां भलो ई थींदो, कूड़ सां अनिष्ट ही थींदो। चओ हरे कृष्ण, हे हरे। इन करे श्री कृष्ण भगवान जा वचन यादि कयो कि कूड़ जो कोई वजूद कोने, अस्तित्व कोने, आधार कोने, टिकण वारो कोने, ऐं सच जी घटताई ना है। केॾा भी अची वञनि, रावण जहिड़ा, दुर्योधन जहिड़ा, सच टिकियल ई हूंदो। छो जो सच भगवान ही सच रूप आहे। सत्यम शिवम सुंदरम, सत्य छा आहे? भगवान ही सत्य है। भगवान जे साम्हूं छा कूड़ टिकंदो? सूरज जे साम्हूं अंधेरो टिकंदो? तंहिंजे करे ये मूर्खनि माण्हुनि जे ॻाल्हियुनि में न अचिजो, तव्हां श्री कृष्ण भगवान जे वचननि में हलजो। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव, गोपाल दामोदर दीन दयाल, दुख भंजन पूरन कृपाल। सच तो सच्चा भाई। बार बार चवण सां लॻंदो आहे कि कूड़ भी सच थियो, लेकिन भांडो फुटंदो आखिर। कूड़ जो भांडो टिकंदो न है। चओ हरे राम। भगवान चवनि था, ना सतो विद्यते भावो, ना भावो विद्यते सतः। यानी असत शय जो वजूद कोने ऐं सच जी घटताई ना है। इन रीत ॿिन्ही खे ज्ञानवान ब्रह्मज्ञानी महात्मा ॾिठो आहे, सम्झो आहे। इन्हीअ न्याव मूजिब अविनाशी त उनखे ॼाण जंहिंसां ही सॼो जगत आहे। अविनाशी कहिड़ा? परमात्मा, जंहिंसां सॼो संसार हली रहियो आहे। छो त हिन अविनाशीअ खे नास करण जी कंहिं में ताक़त कोन आहे। आत्मा के कोई नाश करे सके? असंभव। आत्मा के कोई मारे सके? न। चवंदा आहिनि आत्महत्या की, आत्महत्या केरु करे सघंदो? शरीर जी हत्या कंदो न माण्हू, शरीर त वरी अची वेंदुसि। उल्टो मूर्खता इहा कंदो कि अॼु मनुष्य जे शरीर जी हत्या कई अथई, सुभाणे कुत्ते जो शरीर मिले, सूअर जो शरीर मिले, उन्हनि जो बि मुश्किल आहे। उन खां पहिरियों त भूतनि प्रेतनि जो शरीर मिलंदो आहे। केरु आत्महत्या करे सघंदो? शब्द हली पियो आहे।
आत्महत्या इन करे चवंदा आहिनि कि जेकी आत्मा परमात्मा के मिली पई सके मनुष्य जीवन में, उन्हें आत्महत्या करे उन्हें मौको गंवाए छॾियो। हाणे भटकंदो रहंदो गंदी जोड़ियुनि में, भयंकर जोड़ियुनि में, दुखदाई जोड़ियुनि में, प्रेतन जे जोड़ियुनि में, नरकनि में, इन करे आत्महत्या जो चयो वियो। यानी अनिष्ट कई न पंहिंजी जीवात्मा जो। कल तव्हां ॿुधव कि 56,000 करोड़ साल लॻंदा आहिनि 84 लख जोड़ियुनि में माण्हू भटकंदो, ओतिरो समय लॻंदो आहे। 56,000 करोड़ साल गिनती न करे सघंदासीं। ये केॾा दुख आहिनि। त माण्हू थोरो दुख सही न सघंदो आहे। कंहिंजो कोई अपमान थियो त आत्महत्या तो करे, कंहिंजो धन खसिजियो त आत्महत्या तो करे, कंहिं प्रेमी प्रेमिका जी जोड़ी टुटी पई त मरनि था रेल जे हेठों, कोई जहर था खाइनि, कोई फांसी था ॾियनि। हद आहे। यानी उन्हें सत्संग न कयो आहे, सत्संग उन्हनि ॿुधो न आहे। चओ हरे कृष्ण, श्री कृष्ण गोविंद, हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव, गोपाल दामोदर, दीन दयाल, दुख भंजन, पूरन कृपाल। दुख तो तरी थींदो आहे जॾहिं चवंदा आहिनि कंहिं समझदार माण्हू बि आत्महत्या करे छॾी। टीवी में आयो हिकिड़ी महात्मा संत जेके हुया अखाड़े में, उन्हनि आत्महत्या करे छॾी। सच्चाई छा आहे उहो त भॻवानु जाणे, हत्या हुई कि आत्महत्या। कि संतन उन्हें भाई चिट्ठी लिखी कि असांखे बदनाम करण जी साजिश हुई, असां भगवान जे दर ते वेठा, असां बदनामी खणी करे कीअं जी सघंदासीं, असां कल्पना भी नथा करे सघूं, इन करे मां आत्महत्या तो कयां। हाणे त भगवान जाने असलाई सच्चाई छा आहे, उहो त परमात्मा जाने। पर कंहिं भी अवस्था में आत्महत्या समाधान न आहे, याद रखिजो। ठीक है, बदनामी आहे त प्रभु जी ॾिनल आहे, भगवान ॼाणनि। असां सचा आहियूं एतिरी ॻाल्हि काफ़ी आहे। चवंदा आहिनि बद अच्छा बदनाम बुरा, ग़लति ॻाल्हि आहे। बद माण्हू केतिरो बि ॿाहिरों सुठो थी हले, भीतर आत्मा त ॼाणे थी न तूं कहिड़ा कर्म कया आहिनि। चवंदा आहिनि पंहिंजा दोष ॿुधायो, पंहिंजा पाप ॿुधायो, उजागर कयो, उन सां घटिजंदा आहिनि। पंहिंजा पुण्य लिकायो, उन सां वधंदा आहिनि। असां छा कंदा आहियूं, पंहिंजा पुण्य त ॿुधाईंदा आहियूं, मां त हीअ करे आयुमि, मां त हो करे आयुमि, मां हीअं करे आयुमि, मां हूअं करे आयुमि। चवणु न खपे, ॿुधायां थो, मां दान बि कंदो आहियां। चवणु न खपे हिन जी मदद मां कई। अरे भैया, चवणु न खपे त छो थो चए? माण्हू पहिरियों जो टाइटल बि ॾींदा आहिनि, ॾिस चवणु न खपे, हे माण्हू ॾाढो ख़राबु अथई। त न चओ न भाई, तूं पाण चए थो चवणु न खपे त निंदा छो थो करे? हरे राम। चवण जो मतलब सच मार्ग के पकड़नो आ, हलणो आ, केवल चई न ॿुधाइणो आ, उन अनुसार जीवन बणाइणो आ। सच जे रस्ते ते हलण खपे असांखे। भुलिजी करे भी कूड़, केवल असां ज़बान सां न ॻाल्हायूं त एतिरो काफ़ी न आहे, कूड़ जे रस्ते ते हलूं बि न। हिकिड़ो माण्हू चवंदो आहे मां त सच थो ॻाल्हायां, हा मां त नॉनवेज खाईंदो आहियां। त तूं सच थो ॻाल्हाए? हाँ सच ॻाल्हाए तो भैया तोखे प्रणाम था कयूं, पर कर्म तो पाप जो तो करे, कर्म तो कूड़े जो तो करे न। सच नहीं करे तो ॻाल्हाए तो तोखे साम्हूं सजा ना आहे। अगर हिकिड़े मुर्गे के मारण की सजा इंसान के मारण के बराबर हुजे पोइ तू सच ॻाल्हाए। तोखे पतो आहे 100-200 रुपए में कहीं भी जीव की हत्या थी सके। तू सच ॻाल्हाए करे छा थो साबित करण चाहे? हिते सजा ना है, लेकिन परमात्मा वटि सजा अथई, ऐं हुते कूड़ ॻाल्हाइण जो मौक़ो भी कोन अथई। उते न चवंदा सच ॻाल्हाए, उते सभु सच छपिजी वियो आहे, वीडियो निकिरी वियो आहे। उते कहिड़ा चालाक माण्हू। हा असां त सच था ॻाल्हायूं, असां त नशो कंदा आहियूं भाई, असां त सच था ॻाल्हायूं। सच ॻाल्हाइण सां ई कमु न हलंदो, सच ते हलणो बि पवंदो, करणी बि करणी पवंदी। छो जो सच जी घटिताई ना है, भगवान चवनि था, ऐं कूड़ टिकंदो कोन। इन धोखे में न रहो कि तव्हां कूड़ सां महल माड़ियूं ठाहियूं, न तव्हांजा पिछले जन्म जा पुण्य हूंदा। तव्हांजो धंधो सुठो थो हले त कूड़ जे करे नथो हले। अहिड़ा कोई शुभ कर्म थी विया आहिनि या तव्हांजे घर वारनि कया आहिनि, कंहिं बुखे खे भोजन करायो आहे, कंहिं गांइ खे रोटी ॾिनी आहे, उन जे करे थो हलेव, इन करे नथो हले कि तव्हां कूड़ था ॻाल्हायो। चओ हरे राम।
मानू चवंदा आहिनि धंधे में जेको सचो सो कचो। पंहिंजा ई उन्हनि वचन ठाहिया, पंहिंजा ई शब्द ठाहिया अथऊं, कोई वेदन शास्त्रनि जा लिखियल कोन्हनि। चओ जय श्री कृष्ण। धंधे में जेको सचो उहो ई पक्को, यादि रखिजो, उहो कचो न आहे। उनजी डांवा डोल वारी दुकानदारी न हलंदी। अॼु जेके कर्म आहिनि उन्हनि जो हिसाब त थींदो, लेकिन अॼु जा जेके आहिनि उहो अॼु ई थोरी न फल मिलंदो। अॼु तव्हां सच जे मार्ग ते हलो था त अॼु ई उन जो रिजल्ट न ईंदो। अची बि सघे थो, असंभव न आहे, पर भगवान ॼाणनि जेके कर्मनि जो हिसाब हलाईंदा आहिनि। पर इहा पक ॻाल्हि आहे, इहा विश्वास कयो कि अॼु अगरि तव्हां सच जे रस्ते ते हलो था, उन जो जेको परिणाम जॾहिं बि ईंदो उहो सुखदाई हूंदो, भगवान जो प्यारो हूंदो, भगवान सां मिलाइण वारो हूंदो। हरे कृष्ण। अजरी पहिरियों ई तय आहे, हानि लाभ जीवन मरण जस अपजस विधि हाथ, उहो पहिरियों ई तय आहे। त पोइ छाजे करे कूड़ ॻाल्हायूं, छाजे करे नरक वञूं, पाप खणूं। साच बराबर तप नहीं, झूठ बराबर पाप, जाके हृदय साच है वाके हृदय हरि आप। भगवान वेठा आहिनि, सच ते हलण वारा जेके उन्हनि जे दिलि में भगवान वेहंदा आहिनि। चओ जय श्री कृष्ण। इन करे भगवान जा वचन यादि रखो, कूड़ टिकंदो कोन ऐं सच घटंदो कोन। संतन ॾिठो आहे, सम्झो आहे। हिन अविनाशी नित्य स्वरूप जीवात्मा जा ही सभु शरीर नासवान चया विया आहिनि। भगवान चवनि था आत्मा ऐं शरीर ॿ अलॻि अलॻि शयूं। यादि रखो, शरीर ऐं आत्मा। आत्मा शरीर में आहे त शरीर हले थो, आत्मा निकिरी वई त शरीर लाश बणिजी वेंदो आहे, मृत काया बणिजी वेंदो आहे। लेकिन आत्मा न मरंदी अथव, आत्मा अमरी हूंदी आहे। यादि रखिजो। और कई शरीर अहिड़ा आत्मा जा कपिड़नि वांगुरु बदिलजी चुका आहिनि इन महिल ताईं, अनगिनत। इन करे ही जीअं असां कपिड़ा बदिलींदा आहियूं, तहिड़ी तरह सां आत्मा जा ई कपिड़ा आहिनि, शरीर। चओ हरे राम। छो त हिन अविनाशी खे नाश करण जी कंहिं में ताक़त कोन्हे। श्री कृष्ण भगवान चवनि था कंहिं में ताक़त कोन्हे कि कोई आत्मा खे नाश करे सघे। हिन अविनाशी नित्य स्वरूप जीवात्मा जा ही सभु शरीर नासवान चया विया आहिनि। शरीर सभु नाश थियण वारा ही आहिनि, न पहिरियों हा न पोइ हूंदा। हा न भाई, असां हिते जेके बि वेठा आहियूं 100 साल पहिरियों असां में कोई हुयो? कोई न हुयो। भगवान करे असां जियूं 100 साल खां वधीक जियूं, पर 100 साल खां पोइ हिकिड़ो अनुमान असां में कोई न हूंदो। भगवान करे 150 साल जियो तव्हां, हा न, बुरो न मञिजो। हलो असां वधाए था छॾियूं, 125 साल पोइ कोई असां में, 150 साल पोइ कोई असां में हूंदो छा? छो जो नंढा ॿार बि वेठा आहिनि, भगवान करे 100 साल खां वधीक जीअनि, पर हूंदा छा 150 साल पोइ कोई हूंदो? न हूंदो। तव्हांखे यादि आहे 5 पीढ़ियूं पहिरियों असांजा जेके ॾाॾा ॾाॾियूं हुया, उन्हनि जो रूप रंग कहिड़ो हुयो, छा हुयो? जेसि ताईं 2-3 पीढ़ियूं फोटो आहिनि त ठीकु आहे, हा न। 10 पीढ़ियूं पहिरियों कंहिंखे यादि आहे असांजो ॾाॾो कीअं लॻंदो हो? उनजो नालो ई पतो न हूंदो। चओ हरे राम। इहो त संसार आहे। ऐसो इह संसार पेखना, पेखना रहन न को पई है रे, रहन न को पई है रे। सूधे सूधे रेग चलो तुम, सूंधे सूंधे रेंग चलो तुम। नतर कुधक्का दिवई है रे, नतर कुधक्का देवई रे, दिवई है रे। बारे बूढ़े तरुणे भैया, बारे बूढ़े तरले भैया। सब हूँ जमुले जई है रे। ऐसे लगाइए ना माइक, ऐसे सामने रखिए। इनकी आवाज कम करो, गूंज रही है यार, पूरी आवाज पूरी वो हो रही है। हरे कृष्ण। हरे कृष्ण। ये गुरबाणी तव, गुरु ग्रंथ साहब महाराज जी, संत रविदास महाराज जी वाणी तव। चवायो मिली करे।
ऐं सरल वाणी अथव, सोचींदा बि वञो, हर लाइन मुंहिंजे मथो न भांडा भञो की ही वेही ॿुधाईंदो असांखे अर्थ, पाण बि थोरो वीचार कयो। बारे बूढ़े तरुणे भैया, बूढ़े तरले भैया, सब हूँ जमुले जय है रे। सबले सरल तवाड़िया प्रादेशिक भाषा जी छत्तीसगढ़ी होंगी, ब्रज भाषा, अवध भाषा। मानस बपुरा मूसा कीनो, मानस बपुरा मूसा कीनो, मीच बिलैया खई है रे, मीच बिलैया खई है रे। मानस यानी मनुष्य, विचारो बपुरा, मूसा कीनो, मूसा यानी छा, मूसा यही चवंदा आहिनि, मुसुआ छत्तीसगढ़ीअ में, मुसुआ यानी कुओ सिंधीअ में, चूहो, रेट, आर फॉर रेट, रेट यानी चूहा होता है ना, गलत तो नहीं बोला है ना, ABCD तो आ जाती है। तो भाई मुसुआ यानी कुओ, इंसान के कुओ बनाए छॾियो काल। मानस बपुरा मूसा कीनो, मीच बिलैया खई हेरे, या बिल्ली केरा या तृष्णा रूपी बिल्ली खाई थी वञे। कुएं जी ताकत है, केड़ो भी पहलवान हुजे, 6 पैक हुजन बढ़िया ठहल, हाँ बॉडी बिल्डिंग कयल हुजे कुएं जी, लेकिन बिल्ली सामू अची वञे तो चटा भेटी करे सघंदो, लड़ाई करे सघंदो? हाँ भाई, दंगल करे सघंदो? वो न करे सघंदो। मानस बपुरा, इंसान विचारो छा थो करे सघे। मीच बिलैया खई हेरे, धनवंता और निर्धन मनई, चओ न भाई, निर्धन मनई, ताकि कछु न कानी रे, ताकि कछु न कानी रे। राजा प्रजा समकर मारे, राजा प्रजा समकर मारे, ऐसो काल बढ़ानी रे, ऐसो काल बढ़ानी रे। हर के प्रीतम जो हरि होए, हर के प्रीतम हरि होए, तिनकी कथा निराली रे, तिनकी कथा निराली रे, तिनकी कथा निराली रे। तिनकी कथा निराली रे। आवहि न जाहि न कबहू मरते, आवे न जावे न कबहू मरते, पार ब्रह्म संगारी रे, पार ब्रह्म संघारी रे। चवनि था भगवान जा प्रीतम जेके प्रेम करण वारा आहिनि, उन्हनि जी कथा निराली आहे। उहे न ईंदा आहिनि, न वेंदा आहिनि, न जन्मंदा आहिनि, न मरंदा आहिनि। ईंदा बि आहिनि त कंहिंजे भलाईअ जे लाइ, वेंदा आहिनि त पंहिंजे घर आराम सां वापसि वेंदा आहिनि। या दुकानदार दुकान जो शटर डाउन करे, भाई हाणे घर हलो, आराम सां वेही करे उते शांतीअ सां रिलैक्स कंदासीं, त अहिड़ी तरह सां उहे पंहिंजो कमु करे हली वेंदा आहिनि। चओ हरे राम। पुत्र कलत्र, पुत्र कलत्र धन लक्ष्मी माया, पुत्र कलत्र धन लक्ष्मी माया, इह तजहु जिय जानी रे, इह तजहु जिय जानी रे। कह रविदास सुनो रे संतो, कह रविदास सुनो रे संता, मिली है सारंग पानी रे, मिली है सारंग पानी रे। चवंता माया मोह छॾियो भाई, ओहो घर जे अंदर रहो, कोई कमी ना है, लेकिन घर दिल जे अंदर न अची वञे। संसार में रहो, संसार असांजे अंदर न अची वञे। त चवनि था पुत्र, छा पुट खे छॾे छॾींदव? न न न, प्रेम कयो, खूब प्रेम कयो। अरे जानवरनि सां बि प्रेम कयो, पुटनि सां छो न कंदव? प्रेम त परमात्मा जो रूप आहे, मोह करण लाइ मना कयो अथऊं। प्रेम में ॾियण जी ॻाल्हि हूंदी आहे, वठण जी न हूंदी आहे, स्वार्थ जी न हूंदी आहे। चओ हरे राम। भाई पुट हूंदा आहिनि, चवंदा आहिनि संतानूं जेकी हूंदी आहे उहा धोखो ॾेई थी सघे माउ पीउ खे, हा न। पूत कपूत सुनी है परना माता सुनी कुमाता, लेकिन कल युग में माता पिता भी अहिड़ा थी विया। संतान सां द्रोह करण वारा, उन्हनि जी परसेंटेज ॾाढी घटि आहे, ॾाढी घटि आहे। ये मां नथो चवां, ये तव्हां समाचार पत्र खोलियो, ये TV चैनल खोलियो, न्यूज़ चैनल, कंहिं स्वार्थ जे लाइ कंहिं पंहिंजे ॿारनि जी हत्या करे छॾी,
माता पंहिंजे ॿार खे मारे छॾियो, प्रेमीअ जे चक्कर में पंहिंजे ॿार जी हत्या करे छॾी। पुट पंहिंजे कर्ज़े चुकाइण जे लाइ दिल्लीअ में हिकिड़े 5 साल जे पंहिंजे पुट जी हिकिड़े वॾे सेठ हत्या करे छॾी कि कर्ज़े जो मामलो थधो थिए, मूंखां कर्ज़ो न घुरनि मां। हरे राम, ई ख़बरूं ॿुधी करे पीड़ा थींदी आहे। असांजा केरु लॻनि, उहे कुझु न लॻनि। ॿार निर्दोष परमात्मा जो रूप भोला भाला, उन्हनि ते कहर था कनि पिया। चओ हरे राम। मतिलबु छा हुयो? ते प्रेम हुयो? न, प्रेम न हुयो, तॾहिं त ईअं थियो आहे। मोह हुयो हुते। मोह पुट खां वधीक धन में वधी वियो, पुट खे मारे छॾे। गर्भ में जेके माताऊं हत्या थी कराइनि, छा इहा हत्या न आहे? शास्त्रनि में दुगनी हत्या चई वई आहे। पंहिंजे ई गर्भ में पंहिंजे ई ॿारनि खे असां जेकी हत्या था कयूं, अॼुकल्ह ॾाढी थोरी घटि थी आहे, सही ॻाल्हि आहे। पर पहिरियों केॾी वधीक हुई। कुझु साल पहिरियों न्याणीअ जे करे मारे पिया छॾनि न्याणियुनि खे। उहा ॿिए कंहिंजी धीअ हुई? पंहिंजी त धीअ हुई, पंहिंजे ई पति पत्नीअ जी उहा संतान हुई न। जनम न वरितो हुई, बसि एतिरी सी ॻाल्हि हुई। जन्म वठण खां पहिरियों ई मारे छॾी। दुगनी हत्या जो पाप लॻणु खपे। चओ हरे कृष्ण। त इहो सभु छा आहे? इहो प्रेम न आहे। इहा ई त त्याग करण लाइ चवनि था संत रविदास महाराज, त इहा तृष्णा त्याग कयो, मोह त्याग कयो, प्रेम सभिनि सां कयो। प्रेम त ॾियण जो नालो आहे। जाते वठण जी ॻाल्हि आई, स्वार्थ बणिजी वियो। हरे कृष्ण। हे हरे। ओम राधे श्याम। ओम सीताराम। भगवान कृष्ण जा वचन तो भाई ध्यान ॾेई ॿुधो। हे अर्जुन, आत्मा के नाश करण जी ताक़त कंहिंमें कोन आहे। छो जो अर्जुन चए तो मां मारे छॾींदुमि इन्हनि खे, पंहिंजनि खे, वॾनि खे। भगवान चवनि था तूं इन्हनि खे न मारे सघंदे, तूं केवल शरीर जेके पोइ बि न हूंदा। आत्मा के केर मारे सघंदो? कंहिंमें ताक़त कोन्हे। हिन अविनाशी नित्य स्वरूप जीवात्मा जा सभु शरीर हे नासवान आहिनि। हे सभु शरीर त वैसे ई किरण वारा आहिनि। तंहिं करे हे अर्जुन, तू युद्ध कर। छो त ही आत्मा न मरंदी आहे। छो त न ही आत्मा मरंदी आहे, न हिन खे मारे सघिबो आहे, संभव बि न आहे। न हीअ जन्म वठंदी आहे। आत्मा जो जन्म न थींदो अथव, शरीर जो जन्म थींदो आहे। ऐं न मरंदी आहे, मरंदो बि शरीर आहे, आत्मा न मरंदी आहे। न हीअ आत्मा थी वरी ॼमण वारी आहे, छो त हीअ अजन्म आहे, नित्य सदाई रहण वारी आहे। शरीर जो नाश थियण ते बि आत्मा जो नाश न थींदो आहे। चओ हरे राम। हे हरे। हे अर्जुन, जेको माण्हू हिन आत्मा खे अविनाशी नित्य सदा आहे, अजन्मा, इन जो कोई जन्म न आहे, इन जो स्वरूप ईअं ॼाणंदो आहे कि आत्मा अविनाशी आहे, हमेशा आहे, जन्म मरण खां पार आहे, सो कीअं कंहिंखे माराईंदो ऐं कीअं कंहिंखे मारींदो। ऐं जेकॾहिं तूं चवे त मां त शरीरनि जे विछोड़ जो ॾुख कंदो आहियां, त इहो बि ठीकु न आहे। छो त जीअं माण्हू पुराणा लटा छॾे नवां लटा पाईंदो आहे, त अहिड़ी तरह सां जीवात्मा बि पुराणे शरीरनि खे त्यागे वरी नवां शरीर प्राप्त कंदी आहे। ठीकु आहे, यादि रखिजो। कथा काथे पहुती? गीता। श्री कृष्ण गोविंद। हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव। गोपाल दामोदर। दीन दयाल दुख भंजन पूरन कृपाल। कपड़ा कोई असांखे ॾाढा पसंदि ईंदा आहिनि। हाँ, कई टी शर्ट वती से बढ़िया, हाँ ब्रांडेड वती से, कलर फिटिंग सभु ॾाढी बढ़िया लॻंदी आहे। पोइ उनखे त्याग करण जी इच्छा न थींदी आहे। कोई एतिरा सूट कंदा आहिनि, कपिड़ा सुठा लॻंदा आहिनि, पोइ लॻंदो आहे कि इहा हलंदी रहे, लेकिन समय सां उन जा धागा छीण थींदा आहिनि, कलर फेड थींदो आहे, धीरे धीरे आख़िर पुराणी त थींदी आहे। चओ हरे राम। पोइ बि लॻंदो आहे कि पई हुजे, पोइ हिनखे मां महीने में हिकु बार पायां, 6 महीने में हिकु बार पायां। चओ जय श्री कृष्ण। त अहिड़ी तरह सां असांजे शरीर सां बि आसक्ति थी वेंदी आहे। अरे हिन शरीर में एॾा गुण आहिनि, हिन जो धंधो केॾो बढ़िया थींदो आहे, हिनखे हीअ केॾी बढ़िया। अरे पांडवनि जहिड़ा गुण कंहिंमें हूंदा छा?
अर्जुन जहिड़ो कोई धनुर्धर हूंदो, भीमसेन जहिड़ो कोई बलशाली हूंदो, युधिष्ठिर जहिड़ो कोई महात्मा धर्मात्मा हूंदो। साक्षात धर्मराज ही त आया युधिष्ठिर जी जे रूप में। चो हरे राम। युधिष्ठिर जी, भीम जी, अर्जुन जी, नकुल सहदेव जहिड़ा कोई सुंदर न हूंदा। चो हरे कृष्ण। एॾा सुंदर हूंदा, लेकिन उन्हनि भी शरीर जो त्याग कयो। तंहिंजे करे असांजो ध्यानु शरीर जे आसक्तिअ में न रहणु खपे। धीरे धीरे पंहिंजे शरीर मों मोह जो त्याग कयो। शरीर खे पहिरियों त मां चवणु बंदि कयूं, हा न। असां त उनजा अंश आहियूं। भले आत्म ज्ञान ना है, ब्रह्म ज्ञान ना है, पर सच्चाई पतो त आहे। सच्चाई त पतो आहे न कि शरीर मां न आहियां। शरीर जा मालिक भी भगवान आहिनि, शरीर भी उन्हनि जो आहे। इन शरीर सां जेतिरी सेवा बणिजी अचे। हरे राम। श्री कृष्ण गो।